मुंहिंजो पतो झंग खां पुछंदे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं सिंध टीवीअ ते नई ईंदड़ फिल्म जेका हिकु बहितरीन ऐं सुठी फिल्म लिखी ऐं काफ़ी अरसे खां पोइ अहिड़ी फिल्म सिंधी मीडिया खे तव्हांखे ॾिसण में ईंदी जेका जंहिंखां तव्हां ॾिसणु पसंदि कंदा हुओ जंहिं तरीक़े जी फिल्मूं सिंधी मीडिया ते त हुन ते सिंध टीवी हिकु नई फिल्म कढी रहियो आहे जंहिंमें तव्हांखे काफ़ी सीनियर अदाकार नज़र ईंदा जंहिंमें निसार शाह ज़ुल्फ़िकार बुर्दी अब्बास गुलोजान ऐं ॿिया बि केतिरा ई सीनियर अदाकार हिन फिल्म में कया विया आहिनि। हिन जी कास्ट जेका आहे तमामु बहितरीनु ईद ते रिलीज़ कई वेंदी जंहिंमें तव्हांखे हथियार बि नज़र ईंदा। निसार शाह जो हिकु बहितरीनु रोल हिन फिल्म में आहे ऐं हिन जी अदाकारी खे ॾिसण वटि आहे त हीअ फिल्म ज़रूरु तव्हांखे पसंदि ईंदी त इंतज़ारु कंदा हिन फिल्म लाइ। सिंध टीवीअ ते हीअ फिल्म रिलीज़ कई वेंदी त हीअ हुई अॼु जी शॉर्ट वीडियो।